अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकात बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जेकॾहिं तुंहिंजे रब तरफ़ां हिक तयशुदा ॻाल्हि न हुजे हा ऐं मोहलत जो वक़्तु मुक़ररु न हुजे हा त उन्हनि ते अॻियुनि वांगुरु ज़रूरु अज़ाब अचे हा। पोइ ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि जी ॻाल्हियुनि ते सब्र कर ऐं पंहिंजे रब जी हम्द ऐं सना बयानु कंदो रह। सिज उभरण खां अॻु ऐं सिज लहण खां अॻु ऐं राति जे मुख़्तलिफ़ वक़्तनि या पहिरियुनि घड़ियुनि में ऐं ॾींहं जे छिड़नि या किनारनि ते पिणु पाकाई बयानु कंदो रह त मन तूं राज़ी ऐं ख़ुशि थी। ऐं दुनिया जी शान शौक़त जेका असां किन काफ़िरनि ऐं मुशरिकनि खे ॾिनी आहे तंहिं ॾांहुं पंहिंजा नेण खणी बि न निहार, छाकाणि त उहा असां उन्हनि लाइ आज़माइश कई आहे। ऐं तुंहिंजे रब जो ॾिनल रिज़्क़ सभ खां भलो ऐं हमेशा या बाक़ी ऐं सदाईं रहण वारो आहे। ऐं पंहिंजे अहल ऐं इयाल खे निमाज़ जो हुकुम कर ऐं तूं पाण बि उन्हीअ ते पाबंद रह। असां तोखां को रिज़्क़ नथा तलबियूं पर असीं ई तोखे रिज़्क़ अता था करियूं ऐं सुठी आक़िबत या चङी पछाड़ी अहले तक़वा लाइ ई आहे। ऐं हक़ जा मुनकर त चवनि था त ही शख़्स पंहिंजे रब तरफ़ां असां वटि को मौजज़ो या निशानी छो नथो आणे। छा उन्हनि वटि अॻियनि आसमानी किताबनि ऐं सहीफ़नि में का वाज़े निशानी कान आई आहे। ऐं जेकॾहिं असीं उन्हनि खे वाक़ई उन खां अॻु अज़ाब सां चट कयूं हा त ज़रूरु चवनि हा त ए असांजा रब तूं असां ॾे रसूल छो नथे मोकिलियो त असां ज़लील ऐं ख़्वार थियण खां अॻु तुंहिंजी आयतुनि यानी हुकुमनि जी पैरवी करियूं हा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त सभु अंजाम जो इंतज़ारु करे रहिया आहिनि, पोइ तव्हां बि इंतज़ारु कयो। जल्दी तव्हांखे पतो पइजी वेंदो त सिधे रस्ते ते हलण वारा केर आहिनि ऐं हिदायत कंहिंखे नसीब थी आहे।